त जीअं हिन वक़्तु जेको आहे असां झोल शहर में मौजूदु आहियूं। झोल शहर में सोलर सिस्टम जो जेको निज़ाम जेको आहे तक़रीबन हफ़्ते ॾेढ खां वठी तमामु ख़राबु आहे। हीअ जेको तव्हां सोलर सिस्टम जेको असांजो ये जो सोलर सिस्टम जो है असो तकरीबन रात जो नको करे तो नको करे तो जो भी है छो तो इनते जो भी टाउन वारा जेके भी आन उ अञा ताणी इनके को भी ध्यान कोन होंदो आहे। जॾहिं बिजली वेंदी है तो ही शहर जो है बाकायदगी सां ऊंदाईअ जी लपेट में होंदो है। अगर जेकॾहिं ही हलंदो है तो कुछ न कुछ रोशनी परे खां को न को माण्हू ज़ाहिर थींदो हुयो। हिन वक़्तु हिन ऊंदाईअ में झोल शहर जा रहवासी गुज़ारे रहिया आहिनि। उन जे करे हीअ असां तव्हांखे लोकेशन ॾेखारियूं पिया जेको ही सोलर जी जेके इहे लॻियल आहिनि खंभा या पोल जेके बि आहिनि उहे सभु जो सभु नाकारा लॻा पिया आहिनि।